पेशावर ज़ल्मी जे कप्तान बाबर आज़म जी सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल थी रही आहे, जिते पाकिस्तान सुपर लीग मैच दौरान शौक़ीननि जे नारेबाज़ीअ दौरान कप्तान काविड़जी पियो। 23 फरवरी जी राति मुल्तान सुल्तान्स ख़िलाफ़ PSL जी मैच दौरान जॾहिं पेशावर ज़ल्मी जी बैटिंग जारी हुई त बाबर आज़म स्टेडियम में पंहिंजे साथियुनि सां गॾु वेठो हो। इन दौरान शौक़ीन ज़िम्बाब्वे जा नारा हणी रहिया हुआ, जेके अॻूणे कप्तान खे ठुप न वणिया ऐं हुन खेनि पाणीअ जी बोतल वहाए कढण जो इशारो कयो। बाबर जे कावड़ में रदेमल जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी रही आहे। मुख़्तसिर क्लिप में ॾेखारियो वियो आहे त मदाह ज़िम्बाब्वे जा नारा लॻाए स्टार क्रिकेटर खे चेड़ाए रहिया आहिनि, जंहिंखां पोइ बाबर आज़म खेनि पाण ॾे सॾु करे थो त अच त तोखे ख़बर ॾियां। उनखां पोइ बाबर पाणीअ जी बोतल खणी नारा हणंदड़ हमराह खे उलारींदे दिलि में खेसि बोतल वहाए कढण जूं ॻाल्हियूं करे थो। सोशल मीडिया ते कुझु शौक़ीननि इहो इल्ज़ाम लॻायो आहे त बाबर आज़म रुॻो ज़िम्बाब्वे जहिड़ियुनि नंढियुनि टीमुनि ख़िलाफ़ वॾो स्कोर करे सघे थो ऐं इहो ई सबबु आहे जो शौक़ीन खेसि ज़िम्बाब्वे चई चिड़ाईंदा आहिनि। बाबर जी क़यादत में पेशावर ज़ल्मी PSL 2024 जी 9 मैच में मुल्तान सुल्तान्स खे 5 रन सां शिकस्त ॾिनी हुई।